अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधी ज़ोन में तव्हांजो भलीकार हुजे। जी नाज़रीन, असां अॼु सिंधी ज़ोन में तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंधी फिल्म दम जो रिव्यू जे हवाले सां। सिंधी फिल्म दम जेको आहे उहा जो रिव्यू ॿुधाईंदासीं त छा छा हिन में आहे। जीअं हिन में ॿ भाउ हूंदा आहिनि, ॿई जेके पंहिंजे एरिया जा वॾेरा हूंदा आहिनि, हिकिड़ो रईस हाकिम ख़ान ऐं रईस खादिम ख़ान ऐं मिल्कियत। रईस हाकिम ख़ान जेको ज़ालिम वॾेरो आहे ऐं रईस खादिम ख़ान जेको आहे उहो मज़लूमनि ते रहम करण वारो वॾेरो आहे। जीअं नाज़रीन, तव्हां अॼुकल्ह जे दौर में ॿुधंदा हूंदव त अॼुकल्ह जो दौरु अहिड़ो आहे जो भाउ जो दुश्मन आहे। ऐं हीअ स्टोरी बि इन ई हवाले सां लॻी आहे, इन ई हवाले सां इहा स्टोरी ठहियलु आहे सॼी फिल्म। ऐं तव्हां फिल्म ॾिसंदा तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो, छो त सॼी फिल्म जी स्टोरी तव्हांखे ॿुधाईंदासीं त पोइ फिल्म तव्हांखे मज़ो कोन ईंदी। इहा फिल्म सिंध टीवी मतिलबु KTN एंटरटेनमेंट जे यूट्यूब चैनल ते पई आहे, उतां वञी करे तव्हां ॾिसी सघो था। थैंक यू। ऐं असांजो जेको अॻिलो रिव्यू हूंदो उहो निगत फिल्म ते हूंदो, जेका निगत नाज़ी लाइव ते ठहियलु आहे। इन सां गॾु असां वीडियो ॾिसंदा रहंदा। अल्लाह हाफ़िज़।